टंटो नज़र अली वासी नौजवान हबीबुल्ला जोगी गुज़रियल 2 साल खां शाह लतीफ़ जे मेले तां वापसि ईंदे मोरो में संदसि जी बस रोड एक्सीडेंट जो शिकार थी वई हुई, जंहिंमें ज़ख़्मी थियण खां पोइ नौजवान पैसा न हुअण सबबि ॿिन्ही चङुनि खां मज़दूर हालत में घर अंदरि बिस्तरे ते लाचार ऐं बेवस बणियल हुजण जूं ख़बरूं सोशल तौरु इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अचण खां पोइ तक जी PPMA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जिलानी नोटिस वठी UC शाह भंगियो जे PP सदर सरदार ग़ुलाम हैदर फुल पोटरो ऐं PP जनरल सेक्रेटरी मोहम्मद कासिम मंगी ऐं PP इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद अमजद अली शाह खे नौजवान जी मदद लाइ मुक़ररु कयो ऐं खेनि नौजवान जी मदद लाइ संदसि ॻोठ वञण जो हुकुम ॾिनो। जंहिं बैदि PP अॻवान टंटो नज़र अली लॻ जोगी ॻोठ पहुची हादसे जो शिकार थियल नौजवान खां तफ़सील मालूम कया ऐं पंहिंजे महबूब लीडर MLA सैयदा नफ़ीसा शाह जिलानी जो पैगाम पहुचायो ऐं संदसि इलाज कराइण जो यकीन ॾियारायो। उन मौक़े ते PP अॻवाननि बिस्तरे भेड़ो थियल जी माली मदद कई ऐं कपिड़ा राशन ऐं ॿियो घर जो सामान ॾियण वारे मौक़े ते PP अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी ग़रीब बेपहुच ऐं बेसहारा माण्हुनि जी पार्टी आहे, तंहिं करे PP जूं पाड़ूं अवाम में खुतल आहिनि। असां ख़िदमत करण ते यकीन रखूं था। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन ते हलंदे हिन मिसकीन जी मदद लाइ हिते पहुता आहियूं।